जेकबाबाद में बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम के आयल पैसन में एजेंट माफिया तरफां कटौती जूं खबरूं। CN न्यूज़ ते अचण बाद जेकबाबाद चन्ना मोहल्ला में CIA पुलिस एक घर अंदर कार्रवाई कंदे बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम के पैसन में बेवाहन का 2000 का 3000 कटौती कंदड़ 3 जवाबदारन के गिरफ्तार करे केस दाखिल करे छड़ियो आहे। इन हवाले से अधिक तफसील ॾियण लाइ असां सां लाइन ते मौजूद आहे जेकबाबाद में CN न्यूज़ जो रिपोर्टर जमील गुलथही। जी जमील, छा तफ़सील आहिनि? बिल्कुलु जेकाबाद में जेको आहे त ग़रीब नियाणियुनि सां जेके ज़ुल्म कंदड़ जेके ज़ालिम आहिनि उहे जेके आहिनि त गिरफ़्तार थी विया आहिनि, जंहिंमें बेनज़ीर इनकम सपोर्ट जा जेके पैसा आहिनि जेके आहिनि त उहे घर में जेके आहिनि त डिवाइसूं हलाइनि पिया, जंहिंमें जेके आहिनि त उन्हनि में जेको आहे CI इंचार्ज माशूक अली जखरणी जेको आहे त छापो हयो आहे, जंहिंमें जेको आहे त 3 जवाबदार जेके आहिनि उन्हनि खे जेको आहे त डिवाइज़न ऐं रोक रक़म जेके कटौती कंदड़ उन्हनि समेत जेको आहे त उन गिरफ़्तार करे, जंहिंजे ख़िलाफ़ जेको आहे त उन CI थाणे ते जेको आहे केस दाख़िल करे ऐं जवाबदारनि खे जेको आहे उन जेल जेको आहे त उमाणे छॾियो आहे। जी मेहरबानी जमील तफ़सीलन का आगाह करण जे लाइ। हिन वीडियो के लाइक करे असांजे चैनल के सब्सक्राइब करियो ऐं हाँ, उन सां गॾु बेल आइकन के प्रेस करण न विसारिजो।